सब वो खिलंदो आल में चिंडा ॾिना रापट का बधी अचियूं ॾाढ़ियूं गाड़ी में चढ़ी अची रोड तां मटिया मुल्ला पिया वञनि सवेरे पे मुल्लनि जी हिकिड़ी गाड़ी मटे भत भत को हूंदो टोकू हणो मौलवी आलम मटन तो टोक हणंदा पर जे वडेरो अची मटे इन ही रोड तां वीगो रीवो लैंड क्रूजर तो उठी न चंदा बिस्मिल्लाह इज्जत उनकी इज्जत में कौन उठंदा आहियो डप में था उठो हींअर जॾहिं कारो नांग तां स्टेज तां निकिरी तव्हां अचणु शुरू करे तव्हां वेठा हूंदा उथी बीहंदा उथंदा न पोइ नांग जे इस्तक़बाल में उथंदा या डप में त नांग डंगे न वडेरो भोतार मचे थो त नचो था डप में त आहे ढगी हिकिड़ी साबिन भागो काराए वेंदो नची जान छड़ा मौलवी तो मटे तो मस्करी था कन टोक था कन मुआशरे जो कमजोर तबको मौलवी आ मास्टर जो पगार $1,10,000 $1,20,000 $1,30,000 $80,000 $90,000 मास्टर जो पगार आ हींअर ऐं छोरनि खे अचे कुझु कोन थो एक ॾोॾो ॿिॾो पंज टिॾो 13 मको मदीनो हिंदुस्तान मास्टर स्कूल में तो पढ़ाई मथा सुपरवाइजर अची वियो विज़िट ते सुपरवाइजर जो आयो तो मास्टर बि सॼो ॾकी वियो तुरा मत करियो हाणे सुपरवाइजर सवाल कयो छोकरनि खां त ॾिसां मास्टर पढ़ायो आहे या न छोकरनि खे चई सवाल आहे सोमनाथ जो मंदिर कंहिं ठाहियो हो छोरा उथी बीठा साईं क़ुरान से असां कोन ठाहियो अला ईमानदारी असां कोन ठाहियो $1,20,000 पगार पढ़ाई न वेठा ते असां कोन ठाहियो ॿियो सवाल ॿिनि मां 2 विया बाक़ी छा बचो ॿिनि मां 2 विया माइनस करियो 2 मां 2 माइनस बाक़ी छा बचो 2 मां 2 विया बाक़ी मास्टर चयो भेण मरी वियुसि ख्वार थी वियुसि छोरनि खे अचे कुझु कोन थो त सुपरवाइजर कुर्सी ते वेठो मास्टर पोयां बीठो त मास्टर वरी छोरनि खे इशारे में सम्झायो 2 मां 2 वेंदा बाक़ी 0 बचंदो 0 मास्टर वरी इशारो कयो छोरनि खे त छोरा 2 मां 2 विया बाक़ी इशारो कई 0 ॾांहुं त हिकिड़ो छोरो उथी बीठो चइजी आऊं ॿुधायां जे हा ॿुधाए की 2 मां 2 विया बाक़ी असां वारे साईं जो ही टुंग पढ़ाई नेटा पढ़ाई $1,20,000 मास्टर जो पगार $1,20,000 मौलवी के मस्जिद में पेश इमाम करे रखंदा पगार $15,000 ₹500 ॾियाड़ी होॾा $1,20,000 हेॾा $15,000 हुन जो अघु आहे हिन जो अघु कोन्हे मुला अलाह वारा माण्हू पैसे के छा कंदा अबा जे मस्जिद में था बिहूं त पगार नथा ॾियो $15,000 हेकांदा ॾियो त बि खाशो पिनाए किस्तनि में ॾींदा 3,000 हे वटि 2,000 मामा जुम्मो तोखे खमीसे ॾींहुं ॾींदो पिनायोसि जे मस्जिद में बिहूं त पगार नथा ॾियो जे बस में था चढ़ूं त सीट नथा ॾियो मुला पोइते मुले मां धप थी अचे मुला पोइते मुल्लो मुंहिंजे पासे में न वे मुला पोइते जे बस में था चढ़ूं त सीट नथा ॾियो जे मुल्लों को ॻोठ में छड़ो आहे त केरु संग नथो ॾे छोकिरियूं अॼुकल्ह जो ग्रेजुएट लिखियल पढ़ियल अप टू डेट
से चुटियूं त असांखे मुड़ुस खपे त असां जहिड़ो हुजे जहिड़ो असी आहियूं, ॾाढ़ी न मुछ लभे न कुछ, मुल्क मैदान संग मरमर लसो हुजे, असां जहिड़ो मुहांडो हुजे, ॿई खट ते गॾिजी वियूं त ख़बर न पवे त नर कहिड़ो आहे मादी कहिड़ी आहे। जुल्फकार अली भुट्टो मरहूम जी हुकूमत हुजे, शहीद जुल्फकार अली भुट्टो, उन वक्त में मुफ्ती महमूद साहब रहमतुल्लाह अलैह, मौलाना फजल रहमान साहब जो वालिद हजरत मुफ्ती साहब वजीर आला हुजे सूबे सरहद जो, असेंबली में इजलास हुजे, असेंबली मेंबर अचनि पिया, असेंबली मेंबरनि में मायूं बि हुजनि, उहे बि असेंबली उहे हाल में वेठी हुजनि, असेंबली मेंबर अचनि पिया, वेंदा वञनि, भुट्टो साहब पंहिंजो कुर्सी ते वेठो आहे, अचानक उन हाल में मुफ्ती महमूद अची दाख़िल थियो असेंबली हाल में, तो मेंबर जेके औरतूं MP MNA हुयूं न जेके कुर्सियुनि ते वेठी हुयूं, उन्हनि जो जॾहिं नज़र पियो मुफ्ती महमूद साहब ते त हुननि वरी मोह लिकायो। तो भुट्टे साहब मुफ्ती साहब के टोक कई, चई मुफ्ती साहब हे मायूं वेठियूं आहिनि, हे असेंबली मेंबर सभु आया, कंहिं बि माईअ मोह कोन लिकायो, जॾहिं तूं आयो ई त मायूं मोह पियूं लिकाइनि, मसलो छा आहे? तॾहिं मुफ्ती साहब जवाबु कढो न भुट्टे खे, चई मायुनि खे ख़बर हाण पई आहे त नर हाण आयो आहे,